कंहिं मुल्क ते हिकिड़ी राणी राज कंदी हुई। संदसि सूंहं जी मलका मुल्क हाक हुई। वरी अकुल जी अहिड़ी अकाबर हुई जो साणस को बि ॻाल्हाए न सघंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी दिलि घुरी बानी चयसि त राणी हाणे शादी कर। राणी बानी जी ॻाल्हि ॿुधी चयोसि त चईं सच थी, पर आउं शादी उन्ही माण्हू सां कंदसि जेको मूं जहिड़ो सियाणो ऐं अकुल में अकाबर हूंदो। तंहिं करे हाणे हीअं करे जो सॼे मुल्क में पड़ो घुमरा त राणी उन्ही माण्हू सां शादी कंदी जेको खेसि अहिड़ी गुजारत ॾिए जा हू भञी न सघे। पर जे राणी गुजारत सले त पोइ गुजारत ॾींदड़ खे काठ में विझराइबो। हाणे राणी जेको आहे सो दासी खे इहो कमु चयो त वञी पड़ो घुमा। रुगो हुकम जी देरि हुई, सॼे मुल्क में पड़ो घुमी वियो। केतिरा ई माण्हू अची गॾु थिया, पर राणी खे जेका गुजारत मिले सा हिकिड़े ई धक में भॻी पई हुजे। अहिड़ी तरह केतिरा ई माण्हू वञी काठ में पिया, छो त राणी जेको आहे तमामु होशियारु ऐं जेको आहे संजो ज़हन जाम हो। जेका बि गुजारत केर बि ॾींदो हो त उहो भञो छॾींदी हुई। उन्हनि ॾींहं हिकिड़ो खटी कंहिं वेझी छिक में रहंदो हो। न का संदसि शादी थियल हुई, न ई के ॿिया माइट हुअसि। अकेलो पियो वीचारो वक़्तु गुज़ारींदो हो। सो हिकिड़े ॾींहुं उन अकेलाई खां कक थी ख़्यालु कयईं त छो न वञी उन राणी खे का पिरोली ॾिजे, गुजारत ॾिजे। जे न सलियाई त सभु संज थी पवंदा। शादी करे बादशाही वठी वेही यानी मौज मस्ती कबी। जे न त पोइ तरंग में दाल मानी त मुफ़्त में पई मिलंदी यानी जेल में। हिन वात हथ जी झेड़े खां त पांद पाला थींदा। इहो ख़्यालु करे मुड़ुसु सही संभरी शहर ॾांहुं रवानो थियो। हलंदे हलंदे वाट ते हिकिड़ो ॿियो हमरा मिलियसि। हिक ॿिए सां हाली हवाली थिया। खटी सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। मञाण इहो साईं जो संवारियो वरी हिन खां बि को 2 रतियूं कसर हो, उहो हमरा बि थोरो हिन खां वधीक हो। तंहिं बि चयो त अदा हाणे पंहिंजो गसब इहो आहे। पोइ खटे भाग सो अॻु हू हिकु, हाणे फिरी थिया 2 यानी हाणे 2 ॼणा थी विया। 2 ॼणा किसा कुटींदा पंधु कंदा शहर ॾांहुं राही थिया। अध में खेनि कंहिं अहिड़े झंग मां लंघणियूं पियो जिते तमामु घणा कांडेरा हुआ। कांडेरनि में तरह तरह जा गुल ऐं उन्हनि जा तेज़ कंदा ॾिसी खटी हिकु गुजारत ठाहे वरिती। पोइ पंहिंजे संगतीअ खे ॿुधाई त ॿेली मूं गुजारत ठाहे वरिती आहे। हिन चयसि त कहिड़ी? तंहिं ते खटी ॿुधायसि त अछा ॻाढ़ा गुलड़ा रंगीन भातूं भात वह तिनीअ जी वात खंबे वरन खटी चए। गुजारत ॿुधी हमरा चयसि त वाह जी गुजारत आहे, पर यार मूं त अञा ताईं कान ठाही आहे। आउं बि कोशिशि करियां थो। कुझु पंध अॻिते हलिया त हिकिड़ो बकरार धण चारींदे मिलियनि। हिक ॿिए सां सलाम कलाम खां पोइ हाली हवाली थिया। हिननि खेसि पंहिंजी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं बकरार जा ॻाल्हि ॿुधी त हुननि चयो त यार अवी बीहो, आउं बि अव्हां सां गॾु हलां थो। जेको भाग बढ़ायो त माण्हुनि जो धण चारींदसि, जे न त जेल में माण्हुनि जे धण सां त हूंदसि। सो धण खे धणी परतो करे हिननि सां गॾिजी उथी हलियो। अॻियां खेनि दरिया पार करणो हो। जेसि ताईं का ॿेड़ी अचे तेसि ताईं दरिया जे कप ते वेही डाड़ू हणण लॻा। ॿिए संगती ॾिठो त दरिया जे कप सां हिकिड़ो कानू लुड़ंदो पियो अचे। काने ते हिकु बंबूरी वेठी आहे ऐं बंबूरी जे वात में हिकिड़ो मच्छर आहे जंहिंखे पई खाए। इहो ॾिसी यकदमि रड़ कयईं त अदा मुंहिंजी गुजारत ठही वई। तंहिं ते हिननि चयसि त असीं बि त ॿुधूं। हिन चयो त नर मथां नर, नर मथां नार, नज़र करे निहार त नर नारी वात में। गुजारत ॿुधी खटी ऐं बकरार वाह वाह करण लॻा। नेठि ॿेड़ी आई ऐं 2 जवान टुपी पार पिया। हलंदा वेला वठंदा आख़िर में अची उन शहर में पहुता जिते राणी पड़ो ॾियारियो हो। पुछा ॻाछा करे वञी राणी जे महलात खे रसिया। वञी पुॻा। दरवाज़े ते हिकिड़ी वॾी बेल रखियल हुई। हिननि बि अची बेल ते डोंको हयो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ी बानी निकिरी आई जंहिंखे हिननि पंहिंजे अचण जो मक़सदु ॿुधायो। बानी संदुन फाटल टुटल कपिड़ा ॾिसी खेनि सलाह ॾिनी त चङो अथऊं त मोटी वञो, तव्हांजी हिते हाजत कान्हे। पर हिननि चयो त इहा खटे असांजी क़िस्मत, तूं रुॻो हिकु भेरो राणी वटि वठी हल। बसि राणी खे ॾिसंदे ई हिननि जो अकुल हैरान थी वियो। कुझु कुझनि ई कोन, ॼण त मुङ वात में पइजी विया हुअनि। आख़िर घणी देरि खां पोइ राणी खेनि चयो त ॾिसो छा था, वारी वारी सां गुजारत ॾियो। तंहिं ते पहिरीं खटी पंहिंजी गुजारत ॾिनी त अछा ॻाढ़ा गुलड़ा रंगीन भातूं भात वह तिनी जी वात खंबे वरन खटी चए। गुजारत ॿुधी राणी साण सां ॻाल्हायो बि कोन ऐं सिपाहियुनि खे हुकम कयईं त हिन खे वञी काठ में विझो यानी क़ैद में।
वीचारे कांडेरनि जा गुल ऐं कंधा ॾिठा आहिनि ऐं हलियो आहे मूंसां शादी करणु। वीचारे खटी जात डडरी ढिरा थी विया। सिपाही भला हुकम जा बंदासो खटी खे फिरी विया ऐं वञी कैद भेड़ो कयऊंसि। वरी आयो ॿिए जो वारो, पर पंहिंजे खटी दोस्त जो हशर ॾिसी संदुसि हौसला खता थी विया हा। आख़िर गीतूं ॾींदे ॾींदे चयाईं त नर मथां नर मथां नार, नज़र करे न्यार त नर नारी वात में। राणी गुजारत ॿुधी चयो त हिन खे बि वञी कैद में विझो, जो हिन वीचारे दरिया जे मथां कानू काने जे मथां बंबूरी ऐं बंबूरी खे मच्छर खाईंदे ॾिसी अची गुजारत ॾिनी आहे, हिन खे बि वठी वञी कैद में छॾे आया। हाणे आयो बकरार जो वारो, जंहिं ॾिठो त ॾुखे खां ॾुखियूं गुजारतूं बि राणी भञो वञे। हाणे यारनि खे छॾे पोइते मोटण बि ठहे कोन थो ऐं न की वरी का गुजारत ठाही हुअईं। तंहिं करे सिर तां आसरो लाहे हिकिड़े तमामु सवली गुजारत ठाहे हिशमत सां चयाईं त राणी होशियार थी अचे थी गुजारत। राणी खिली चयो त चओ। बकरार चयसि त रब थिए राज़ी त हिक मां ॿ, जे रब बेराज़ी त ॿिनि मां टे। गुजारत ॿुधंदे ई राणी जूं वायूं विलड़ियूं थी वियूं, हेठियूं हेठि मथियूं मथे। ॻाल्हि ई सम्झ में न पई अचेसि, चए किसो ई उबतो। जेकॾहिं रब महिरबानी करे त ॿीणा थी पवनि ऐं जे बेराज़ी त टेड़ा। राणी धुका हणी हणी थकिजी पई, पर बकरार जी नकार पई पवे। आख़िर सॼो ॾींहुं गुज़री वियो, पर राणी खां गुजारत कान भॻी। उते पक थियसि त राणी मुंझी पई आहे। आख़िर ॻच देर खां पोइ राणी बान कई ऐं पंहिंजी हार मञी। चयसि त हाणे गुजारत सॼी कर। बकरार चयसि त काज़ी घुराए मूंसां निकाह विझ त पोइ तोखे गुजारत ॿुधायां। नेठि राणी पंहिंजे अंजाम मूजिबि काज़ी खे घुराए ग़रीब बकरार सां शादी कई। पोइ राणी चयसि त हाणे गुजारत सॼी करे ॿुधायां। बकरार चयसि त हाओ, तूं पहिरियां ई मुंहिंजा संगती जेल में विधा अथई, उन्हनि खे घुराए ऐं ॿियनि खे बि आज़ादु कर। राणी यकदमि हुकम कयो त सभिनी कैदियुनि खे आज़ादु करे छॾियो ऐं संदुसि संगती बि उते अची हाज़िर थिया। पोइ बकरार चयो त राणी ॿुध, रब थिए राज़ी त हिक मां ॿ, जे थिए बेराज़ी त ॿिनि मां टे। उन्हीअ जो मतिलबु हीअ आहे त जेकॾहिं रब साईं मूं ते महिरबान थिए ऐं तूं गुजारत न भञी सघे त पोइ तूं हारायो। उन्ही जी माना त तो मूंसां शादी करी ऐं पाण ॿ थियूं। तॾहिं चयमि त रब थिए राज़ी त हिक मां ॿ, पर जेकॾहिं रब साईं नाराज़ थियो ऐं मुंहिंजी गुजारत भॼी थी पवे त ॿ संगती मुंहिंजा अॻु कैद में हुआ ऐं चयो आऊं। तॾहिं चयमि त रब थिए बेराज़ी त ॿिनि मां टे। राणी सॼी ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशि थी। पोइ खेसि दिलि सां पंहिंजो मुड़ुसु मञी तख़्त ते विहारियईं ऐं हिननि ॿिनि दोस्तनि जूं पिणु शादियूं कराए खेनि पंहिंजा वज़ीर मुक़ररु कराए उते राहे छॾियईं ऐं सॼी उमिरि आराम ऐं ख़ुशी सां गुज़ारियईं। दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।